अॼु ख़बर ॾींदा हलूं खानपुर महर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ जमशेर आलमाणीअ में 25 खां वधीक ॿार गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि जा वालिदेन गुर्बत सबबि इलाज कराइण खां क़ासिर बणियल आहिनि, जॾहिं त ॿारड़ा घरनि अंदरि बेयारो मददगार पियल आहिनि। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। खानपुर महर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ जमशेर आलमाणी में 25 खां वधीक ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि जा वालिदेन गुर्बत सबबि इलाज कराइण खां क़ासिर बणियल आहिनि। ॿारड़ा घरनि अंदरि बेयारो मददगार पियल आहिनि। खानपुर महर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ जमशेर आलमाणी में 25 खां वधीक ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं खानपुर महर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर काज़ी ख़ादिम खां। काज़ी ख़ादिम, छा सूरतयाल आहे खानपुर महर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे? गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मां ॿुधाईंदो आहियां त खानपुर महर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो पखिड़िजी रहियो आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्तु परेशान थी विया आहिनि। मां ॿुधाईंदो आहियां त हीउ खानपुर महर वेझो ॻोठ जमशेर आलमाणी आहे, जंहिंमें 25 खां वधीक मासूम ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। मां ॿुधायां त गैस्ट्रो जे मर्ज़ में मुदस्सिर अली बेग, मज़हर अली, अज़हर अली, खातून कूंज समेत ॿिया ॿारड़ा शामिल आहिनि, जंहिं सबबि जेके उहे वालिदेन आहिनि उन्हनि जा घरनि ताईं बेदूत आहिनि ऐं उन्हनि ॿारनि जो इलाज न कराए सघिया आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि जो चवणु आहे त गैस्ट्रो जेको आहे असांजे ॻोठ में वबाई सूरत अख़्तियार करे वियो आहे, जंहिं करे असीं परेशान आहियूं। उन्हनि सिहत खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते असां टीमूं मोकिले ॿारनि जो इलाज कयो वञे। जी, तव्हांजी वॾी महिरबानी काज़ी ख़ादिम आगाही ॾियण लाइ।